इस्लामाबाद सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी अखबारन जी अहम इजलास। इस्लामाबाद सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जी अखबारन जो हक़ अहम इजलास वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद थियो, जिन्हनि जी सदारत इत्तेहाद जी चेयरमैन हाजी अशरफ ख़ासखेली कई। इजलास हाजी अशरफ ख़ासखेली, ग़ुलाम रसूल महर, इक़बाल अहमद पनहोर, सैयद राशिद शाह, गुल हुस्न शिर समेत बेन अखबारन शिरकत कई। इजलास जो मकी एजेंडा ब1 जुलाई ब5 ते थींदड़ अहम मीटिंग के कामयाब बनाइण लाइ हुकूमत अमली के आख़िरी शक्ल ॾियणु हो। इजलास फ़ैसिलो कयो वियो त इस्लामाबाद थींदड़ गॾिजाणी दौरान मुलाज़िमनि जी जाइज़ हक़नि जी मौसर नुमाइंदगी कई वेंदी। गॾिजाणी ॻाल्हाईंदी हाजी अशरफ ख़ासखेली चयो त असांजो मक़सद रुॻो हक़नि जी बहाली नाहे, पर हर मुलाज़िम जी आवाज़ खे ताक़त ॾियणु आहे। सिंध जो मुलाज़िम हाणे ख़ामोश न रहंदो। इजलास दौरान मुख़्तलिफ़ टास्क फोर्स बस जोड़ी हुई, जेके इस्लामाबाद थींदड़ सरगर्मियुनि, मीडिया राब्तनि, लाॻापियल इदारनि सां मुलाक़ातुनि जी ज़िम्मेवारी संभालींदी। सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे अखबारनि अज़म कयो त हो करण दबाव, सियासी रंडिक या बेबुनियाद प्रोपेगेंडा खां न घबराईंदा, पंहिंजी जदोजहद जारी रखंदासीं।